में तू, दिल में तू। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां सभिनी घर वारनि जे साम्हूं करण था चाहियो? थोरो सब्र कर, सभिनी घर वारनि खे अचण ॾे, पोइ आउं ॿुधाईंदुसि। अधो करे में निकाह में न आयो त को आसमान कोन किरी पियो। मुंहिंजो पुटु परणजी वियो। ममा, इहो सॼो इंतज़ाम त आसिफ़ कयो आहे, पर मामा करीम खे ईअं न करणु घुरिजे हा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हिचकी कागज़ात जमा पिया करायो, इन में असांजो को फ़ाइदो बि आहे या न? मूंखे त लॻे थो मुफ़्त में टाइम ज़ाया पिया कयो। मूंखे 500 रुपया ॾियो, मां हिन ई वक़्तु वापसि पंहिंजे ॻोठु वेंदुसि। हिन वक़्तु 500 छा? तो मथां 5 लख कुर्बान आहिनि। पर मूंखे ॿुधाए त सही, आख़िर थियो छा आहे? मूंखे सम्झ में नथो अचे। पापा तुंहिंजी मुंहिंजी हमेशह बेइज़ती कंदो रहंदो हो। कल्ह खां तूं बाबा जी वॾी इज़त पियो करी, कहिड़े सबब? कंहिंसां मुहबत करणु अमीर गुनाह न आहे, ग़लती बि न आहे। इहो सभु कुझु माण्हू ॼाणी ॿुझी कोन कंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।